टाउन कमेटी टनो गुलाम दल जे मकामी मुलाज़मन जे पगारन वारो मसलो हल न थी सघियो। टाउन मुलाज़मन पारां एहतजाज वारो सिलसिलो जारी। जीअं सिंध माज़ ज़िले सदर ज़ाहिद जिस्काणी, टाउन कमेटी जे अॻूणे वाइस चेयरमैन मोहम्मद असलम नोतकाणी, अॻूणो काउंसलर साईं जान मोहम्मद जत ऐं अॻूणे काउंसलर तनवीर अज़ीज़ वरिया, इंसान दोस्त ट्रस्ट जे ज़िले सदर बिलाल सुमरो यकजहती तौर टाउन मुलाज़मन जे एहतजाज में शरीक थिया। एहतजाज कंदड़नि टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाननि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त टाउन इंतज़ामिया 2 महीननि खां असांजूं पघारूं जारी नथी करे, जंहिं सबबु असांजे घरनि में फाका कशी वारी सूरत हाल आहे। असां मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं पर कंहिं बि नोटिस न वरितो। मुलाज़मन वज़ीर आला सिंध सैयद मुरार अली शाह, MNA सैयद नवीद कमर ज़मा शाह, MPA सैयद एजाज़ शाह बुखारी समेत समूरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी रहियल पघारूं जारी करे संदन बेचैनी ख़तमु कई वञे।